हाल पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ी निशानी या बुधाई क़यामत खां अॻु में माण्हू कारो खिज़ाब इस्तेमाल कंदा। छा इस्तेमाल कंदा बाबा? खिज़ाब समझो था नी, कारो कलर हो जेको इस्तेमाल कंदा आहियूं। ॾिसो हिकड़ी ॻाल्हि समझो, कारो कलर सभ खां पहिरीं न दुनिया जे अंदरि फ़िरौन इस्तेमाल कयो आहे। कारो खिज़ाब कंहिं इस्तेमाल कयो आहे? सभ खां पहिरीं न दुनिया जे अंदरि फ़िरौन इस्तेमाल कयो आहे। किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू कारो कलर इस्तेमाल करे थो अल्लाह उन जी तरफ़ पंहिंजी नज़रे रहमत ई कंहिं क़िस्म जी न कंदो। क़यामत जे ॾियारे उन खां पंहिंजो नज़रे रहमत पंहिंजी परते कंदा। हा, बाक़ी उलमाए मुफ़स्सिरीन फरमाईंदा ॿ वजहूं आहिनि जंहिंजे करे मजबूरन तव्हां कारो कलर इस्तेमाल करे सघो था। हिकु कुराड़ो मुजाहिद, हिकु कुराड़ो छा? जेको अल्लाह जे रस्ते में वेड़ थो करे, अल्लाह जे रस्ते में वेड़े थो, जिहाद थो करे, इहो माण्हू इस्तेमाल करे सघे थो, इन जे लाइ जाइज़ आहे। ॿी नौजवान औरत जंहिंजा वार जवानी में अच्छा थी वञनि, या नौजवान मर्द जंहिंजा जवानी जे अंदरि वार अच्छा थी वञनि। मिसाल, वार तव्हांजा उमूमन 40 सालनि खां पोइ अच्छा थींदा आहिनि। हाणे हिन वीचारे जा 25 सालनि में वार अच्छा थी पिया, हाणे इहो ऐब शुमार थींदो आहे। इहो छा शुमार थींदो बाबा? ऐब शुमार थींदो। हाणे शरीयत फरमाए थी हिन ऐब खे लिकाइण जे लाइ तूं कारो कलर इस्तेमाल करे सघें थो। उहो माना इन वक़्त जे अंदरि जवानी में कुराड़प में न। हाणे जेकॾहिं 40 सालनि खां वधी वञे त पोइ छा आहे? पोइ अल्लाह जे रसूल फरमायो कारे खां अलावा, कारे कलर खां जेके दोस्त कारो खिज़ाब इस्तेमाल कनि था उन्हनि जी ख़िदमत में गुज़ारिश आहे तव्हां कारो इस्तेमाल न कयो, मट इस्तेमाल कयो, ब्राउन इस्तेमाल कयो, मीडियम ब्राउन इस्तेमाल कयो। इहो तव्हां 80 साल ताईं इस्तेमाल कयो, इन में को बि मसइलो न आहे। पर जेको जेन्युइन कारो कलर आहे उन जी शरीयत सख़्ती सां मना फरमाई आहे। अॼु वाक़ियतन पंहिंजी असां ॾिसूं था पिया त माण्हू जेको आहे इन हाल जे अंदरि इहो कारो खिज़ाब इस्तेमाल कनि था पिया। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में माण्हू कारो खिज़ाब इस्तेमाल कंदा। ऐं अल्लाह जे रसूल फरमायो, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको इहा शइ इस्तेमाल कंदो अल्लाह तबारक व तआला उन जी तरफ़ नज़र रहमत बि कंहिं क़िस्म जी कोन कंदो। ऐं हिकिड़ी रिवायत जे अंदरि आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में नाअहल माण्हू ओहदा संभालींदा। छा बाबा? नाअहल माण्हू छा संभालींदा? ओहदा माण्हू संभालींदा, जेके उन ओहदे जा अहल बि न हूंदा कंहिं क़िस्म जा। असां वटि ईअं तक़रीबन जेके माण्हू आहिनि अंगूठे छा पाइनि, उन्हनि वीचारनि खे सही नमूने सां उन डिग्री जा, उन उहिदे जा लाइक़ ई कंहिं क़िस्म जा न आहिनि। या असांजा जेके हुकुमरान आहिनि उन उहिदे जा लाइक़ ई न आहिनि। उन उहिदे जे मथां असां उन्हनि खे विहारींदासीं, न उन उहिदे जे अलिफ़ जी उन्हनि खे ख़बर हूंदी, न उन उहिदे जे बै जी उन्हनि खे ख़बर हूंदी, का बि ख़बर न हूंदी आहे। इहे नाअहल उहिदेदार नाअहल माण्हुनि खे उहिदा हवाले कया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में नाअहल माण्हुनि जे अंदरि उहिदा उन्हनि जे हवाले कया वेंदा। ऐं अल्लाह जे रसूल फरमायो क़यामत खां अॻु में माल ऐं दौलत जे हासिल करण जे लाइ क़ुरान जो इल्मु सिखियो वेंदो। इल्मु माण्हू छा जे लाइ सिखंदा बाबा? त असां इन इल्म जे ज़रिए माल ऐं दौलत हासिल कयूं। इन जे करे उलमाए मुहद्दिसीन फरमायो आहे त इल्म वारे जो अल्लाह मक़ाम बि वधीक रखियो आहे, इल्म वारे जे मथां ख़ुदा पकड़ बि वधीक रखी आहे। इल्म वारे जो मक़ाम ख़ुदा छो वधीक रखियो आहे? बशर्ते के उन जी नीयत ख़ालिस हुजे त मां अल्लाह खे राज़ी करण जे लाइ पढ़ंदो, मुंहिंजो मक़सदु रब जी रज़ा आहे, मां पंहिंजे रब खे राज़ी कंदुमि इन इल्म सां। जेकॾहिं इन जी नीयत इहा आहे, इहो इल्मु इन खे जन्नत जे दरवाज़े ते वञी करे पहुचाईंदो। ॻाल्हि खे चङी तरह सम्झिजो। जेकॾहिं इल्मु हासिल इन शइ जे लाइ कई, नीयत इन जी इहा आहे त दुनिया में मुंहिंजी वाह ते, दुनिया में मुंहिंजो नालो ते, हिन इल्म जे ज़रिए मूंखे माल ऐं दौलत मिले, इहो इल्मु जेको हासिल करे थो इहो इनखे जहन्नम जी बाहि ते पहुचाइण जो ज़रियो बणिजो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जे रसूल फरमायो इल्म वारे जो त ख़ुदा मक़ाम वधीक रखियो आहे, उहो इल्म वारनि खे सम्झाए। क़यामत खां अॻु में अल्लाह जे रसूल फरमायो अहिड़ो ज़मानो ईंदो इल्म हासिल करण वारा आलिम दुनियादारनि वटि वञी करे उन्हनि जी जेको आहे सो पंहिंजो चापलूसी पिया कंदा, उन्हनि जे कढ घुमंदा फिरंदा। इन माल जे हिर्स ऐं लालच जे करे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
सख़्ती सां इन उलमाए इकराम जे बारे में बयान फरमाया त इहे उलमाए सू आहिनि जेको आलिम हुजे जंहिं वटि ख़ुदा इल्मु ॾिनो आहे। आलिम जो मक़ाम त इहो आहे नंढड़ी कोठी जे अंदरि वेठो हुजे पर इल्म जी ख़ुशबू जेका आहे उहा मुश्क ऐं अंबर खां वधीक हूंदी आहे। दुनिया में ख़ुदा पंहिंजो पाण माण्हू फैलाए छॾींदो आहे। बुज़ुर्ग त उहे हुया जंहिंजो दुनिया सां कंहिं बि क़िस्म जो को बि तालुक़, हा दुनिया बस में ज़रूरत उन आलिम खे बि ज़रूरत आहे। तिजारत करणु को मनव ऐब कंहिं क़िस्म जो न आहे, पर उन इल्म खे जेकॾहिं उन इल्म खे दुनिया जे हुसूल जो ज़रियो बणाए थो त इहो इंसानु क़यामत जे ॾियारे जनम जी बाहि खां न बची सघंदो। असांजे उलमा मशाइख़ ऐं बुज़ुर्गनि अल्लाह वारनि जेका ज़िंदगी गुज़ारी आहे, अल्लाह जी ज़ाते गिरामी जो कसम आहे हिन इल्म वारनि जो मक़ाम जेकॾहिं तोखां पुछा करिणो आहे त तूं इल्म वारनि खां पुछा कर। हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि अचनि था, उन जो शागिर्द हिकिड़ो बादशाह जो पुटु आहे। हज़रत इमाम मालिक जॾहिं मस्जिद मां ॿाहिरि निकितो आहे, बादशाह जे पुट जे अंदरि चौंपलूं आहिनि, पंहिंजी बगल जे अंदरि चौंपलूं खणी करे हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जा आॾो त हिन पासे खां जॾहिं बादशाह आयो, बादशाह जी नज़र पई त मुंहिंजो पुटु चप्पल खणी करे तो इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जे आॾो रखे थो पियो। तॾहिं उन बादशाह जे अखियुनि मां ॻोढ़ा वेई आया। चई इमाम मालिक माल असां वटि आहे, दौलत असां वटि आहे, मिल्कियत असां वटि आहे, बादशाही असां वटि आहे, रैयत असां वटि आहे, पर ख़ुदा जो कसम आहे सभु नज़र वारियूं ॿाहिरियूं शयूं आहिनि। असल माल तव्हां वटि आहे, असल दौलत तव्हां वटि आहे, असल मिल्कियत तव्हां वटि आहे। बादशाह जो पुटु चपलूं खणी करे जंहिंजे पेरनि जे अंदरि विछाए त दुनिया उनजो मुक़ाबिलो छा करे सघंदी। इल्म वारे जो त ख़ुदा मक़ाम रखियो आहे। हिकिड़ो बुज़ुर्ग अंदरि हिंदुस्तान जे अंदरि वेही करे मस्जिद जे अंदरि वेठो आहे, हमरा खणी आयो साईं पैसा वठो। हज़रत उनखे उथारे छॾियो, चई का बि ज़रूरत कान्हे का, पंहिंजा पैसा वापसि खणी वञ। ॿाहिरि मस्जिद जे ॿाहिरां उनजी चौपल पई आहे, अॻ में माण्हू खूसो इस्तेमालु कंदा। असांजे सिंध जे अंदरि या असांजे बलोचिस्तान जे इलाइक़नि जे अंदरि, तक़रीबन पाकिस्तान जे अंदरि इहो पुराणो खूसो इस्तेमालु थींदो जेको अॻे पासे खां बंदि हूंदो, वरी हीअं ॿेड़ी वांगुरु मुड़ियल हूंदो, उनजे अंदरि हीअं चंबो विझण जी जाइ हूंदी, उनजो खूसो उहो ॿाहिरि पियो आहे। हमरा जॾहिं आयो ॾिठईं त बुज़ुर्ग पैसा वरिता कोन, उन खूसे जे अंदरि पैसा विझी करे भरे वियो। बुज़ुर्ग जॾहिं ॿाहिरि निकितो, पंहिंजा पेर जॾहिं उनजे अंदरि विधईं त पेर अंदरि वञनि न पिया, छो त उहो पैसा रखी वियो उन पेरनि उन जेको आहे उन जाइ जे अंदरि। तॾहिं पंहिंजे हिकिड़े शागिर्द खे चईंदे न खूसे जे अंदरि छा आहे, चईं मां ॾिसां थो। हीअं जो जेको आहे उनखे ॾिठईं, चईं हिन जे अंदरि त पैसा पिया आहिनि। खिली करे चईं वाह दुनिया वारो, जंहिं पैसे जे कॾ तव्हां आहियो उहो पैसो तव्हांखे हासिलु न थींदो। मुंहिंजा रब तुंहिंजे ज़िक्र जी बरकत आहे, असां पैसे खे उछलाए था छॾियूं, दुनिया वारा पैसो असांजी चपलनि जे अंदरि था विझी वञनि। पैसे जी हैसियत कहिड़ी आहे, पर इख़लास छा हुजे। इख़लास उहा शइ आहे, नियत उहा शइ आहे, मक़ाम आहे जो ख़ुदा इंसान खे उन मक़ाम जे करे उन जाइ जे मथां पहुचाईंदो आहे। मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा अदा उलमा जो त मक़ाम ख़ुदा एॾो बुलंद कयो आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आबिद सॼी राति इबादत करे, उनजी इबादत हेॾा आलिम जी निंड, तॾहिं बि हिन इल्म वारे जी निंड उन आबिद जी इबादत खां वधीक अफ़ज़ल ऐं बहितरीनु आहे। उहो इन जे करे त इन में रज़ा मक़सूद ख़ुदा जी हुजे। जेकॾहिं दुनिया खे हासिलु करणु मक़सदु आहे त इन इल्म जो को बि मक़सदु कंहिं बि क़िस्म जो न आहे। अॼु चङा भला माण्हू जेके पंहिंजो पाण खे साहिब इल्म सम्झंदा, मालदारनि जे कॾ हूंदा, मालदारनि जे अॻियां पोयां हूंदा, उनजी महफ़िलनि मजलिसनि में वेही करे पंहिंजो पाण खे चवंदा त फ़लाणे ख़ान सां मुंहिंजो तालुक़ु आहे। अदा तूं इन सां ठहीं कंहिं बि क़िस्म जो नथो, इहो फ़लाणो ख़ान अची करे तुंहिंजी चौपलियूं सिधियूं करे, छो त रब तोखे जेको क़ुर ऐं हदीस वारो इल्मु ॾिनो आहे इहो नबुवी इल्मु आहे जेको ख़ुदा नाज़िल कयो हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने ते। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में सहाबा किराम वटि पहुतो आहे, सहाबा किराम खां बाद में ताबईन वटि पहुतो आहे, ताबईन खां पोइ तबा ताबईन। बुज़ुर्गनि अल्लाह वारनि जे ज़रिए जेको इल्मु मिलियो आहे, इन इल्म जो मुक़ाबिलो दुनिया में को बि इंसान नथो करे सघे। त बहरहाल पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेके आख़िरी वक़्त जे अंदरि माण्हू हूंदा उहे इल्मु हासिलु कंदा, पर उन में इल्मु हासिलु करण जे लाइ उनजो मक़सदु छा हूंदो, माल हासिलु करणु मक़सदु हूंदो। जेकॾहिं इहा नियत आहे त इहो माण्हू जनम जी बाहि जे अंदरि यकीनन सड़ंदो।